पाणी जी वाराबंदी तां ॻोठ गाज़ी ख़ान मरखंड में चांडिया ऐं मरखंड बिरादरी विच में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं लॻण सबबि मरखंड बिरादरी जी यास्मीन ऐं राबेल मरखंड ज़ख़्मी थी पियूं। उन मौक़े ते वारिस मरखंड परवेज़ मरखंड चयो त ज़मीन में पाणी हलाए रहिया हुआसीं त तालिब चांडियो ऐं जुनेद चांडियो समेत ॿियनि ज़बरदस्ती पाणी बंदि करे असां मथां हमिलो कयो। हमले सबबि मसमात यास्मीन मरखंड ऐं राबेल मरखंड ज़ख़्मी थी पियूं। हुननि एसएसपी कंबर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾिनो वञे। कानपुर महर बमली माइनर में नौजवान गुॾी फौत थी वियो। अटे जी चक्की ते कमु कंदड़ नौजवान अब्दुल हमीद मलिक पेर तिरकण सबबि माइनर में गुॾी फौत थी वियो। इलाइक़े जे मक़ामी तोबन फौतीअ जो लाश माइनर मां कढी वारसनि हवाले करे छॾियो। लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। टंडोजाम में 5 महीना अॻु ज़हरीलो शराब वापराइण सबबि फौत थियल नौजवान नज़ीर कंवर जे वारसनि पारां जवाबदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते वारसनि ॿुधायो त मक़तूल जी क़बर कुशाई करे क़बर मां जुज़ा वरिता विया। मक़तूल जी मौत जो कारण ज़हरीलो शराब साबित थियो आहे। वाक़िए ख़िलाफ़ केस दाख़िल आहे पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। उन्हनि एसएसपी हैदराबाद खां मुतालबो कयो त पुट जे क़त्ल केस ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। नवडेरो जी गोश्त मार्केट में बदअमनी ख़िलाफ़ कासाईं पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कासाई तुफ़ैल खोखर नदीम मीराणी ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं पहिरियां चोरी थियल कासाई तुफ़ैल खोखर जी मोटरसाइकिल पुलिस वापसि कराइण में नाकाम नज़र अची रही आहे। पुलिस ठला दिलासा ॾेई कासाई तुफ़ैल खोखर खे मोटाए छॾे थी। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। ॿी सूरत गोश्त मार्केट बंदि करे हड़ताल कई वेंदी। नौशेरो फेरोज़ जी मरी कॉलोनी वासण मसमात ज़किया सोलंगी मुबैना ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वारसनि पारां संदसि मुड़ुस मथां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ज़किया जे वालिद पारां पुलिस खां कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़िए जी जांच जारी आहे।